अस्सलाम वालेकुम दोस्तों, सिंधी वीवो जी टीम की तरफां अव्हांखे खोड़ सारा सलाम ऐं दुआऊं पेश कजनि था। दोस्तों, सिंधी वीवो जंहिंजो फुल फॉर्म सिंधी वीडियो एवोल्यूशन आहे, जेको हिकु नओं सिंधी यूट्यूब चैनल आहे, जंहिंखे इंट्रोड्यूस कराइण जी ज़रूरत असांखे तॾहिं महसूस थी जॾहिं असां सिंधी चैनल्स खे इंटरनेशनल सतह ते प्रोमोट करण जो सोचो त असांखे घणो रिव्यू करण खां पोइ ख़बर पई त यूट्यूब ते को बि अहिड़ो चैनल मौजूद न आहे जेको अॼु जे दौर जे मुताबिक़ हुजे या वरी उन लेवल जो हुजे। जेके बि नज़र आया उहे मुख़्तलिफ़ टीवी ड्रामनि गाननि ऐं मज़ाहिया वीडियोज़ जा मिलिया। को बि अहिड़ो चैनल नज़र न आयो जेको मालूमात, ॼाण, तारीख़ ऐं सोच वीचारनि सां जुड़ियल हुजे। तंहिं करे असां सिंधी वीवो जे नाले सां यूट्यूब चैनल खणी आया आहियूं, जंहिंमें तव्हांखे डिफरेंट टॉपिक्स सां जुड़ियल डॉक्यूमेंट्रीज़, इस्लामिक रिलेटेड मटीरियल, वर्ल्ड हिस्ट्री, एनालिसिस, रिसर्चिस, डिफरेंट रिलीजन्स, डिफरेंट सोसाइटीज़, घरेलू ऐं कारोबारी तजवीज़ुनि सां जुड़ियल ऐं एंटरटेनमेंट सां जुड़ियल मटीरियल बि मिलंदो। असांजा साथी ऐं हमराही बणजण लाइ सिंधी वीवो चैनल खे सब्सक्राइब करियो। सब्सक्रिप्शन बिल्कुलु फ्री आहे। बेल आइकन मतिलबु घंटी वारे बटन खे क्लिक करियो त जीअं सिंधी वीवो जी हर नई एक्टिविटी खां अपडेट रहो। पाण बि सब्सक्राइब करियो ऐं ॿियनि दोस्तनि खां बि सब्सक्राइब करायो। साथ सलामत दोस्तों, कीप कनेक्टेड। थैंक यू।